अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अनदर ब्लॉग। तो मैं हाँ जो है एक ब्लॉग एंड किया है बो स्टार्ट किया है। तो फिलहाल ॾियूं था सादकाबाद के चक्कर ॾेई हलूं था सीधो घर। तो दोस्तों से पहुँचा आया हूँ इतने जायका रेस्टोरेंट सादकाबाद। तो फैज़ान जो है अंदर खेली रो है, हलो था फैज़ान की तरफ। तो सही रिजल्ट ना ईंदो पे, लाइट कोने आए लाइट पर डरी आहे थोड़ी। हिते भी ॾिसंदो आहे, हिते सही ईंदो आहे। तो ॻाल्हि कंदो दोस्तों, हे माने फेवरेट होटल आहे। हिते मूंखे मज़ो भी ईंदो आहे। हाणे मूंखे मज़ो ईंदो आहे, मां झूला भी जुया आहिनि, मज़ो ईंदो आहे। हिते मुंहिंजो फेवरेट होटल हिते आहे। जॾहिं सादकाबाद अचां हिते मुंहिंजी पक अचण जी तयारी हूंदी आहे। मूंखे हाणे भी मज़ो ईंदो आहे, फुल मज़ो ईंदो आहे दोस्तों। एंजॉय कंदा आहियूं भई। हाणे मां तो हलंदो आहियां रेस्टोरेंट में, उते मिलंदो आहियां। घोड़ा हे साईं घोड़े ते आहे। हिते जंपन वारो उहो हाणे फिसी वियो आहे। अॻिते हलूं था, हाणे ॿिया बि आहिनि, होॾी हलूं था। हाँ जो है अस डिनर कर वरतो है। तो खाईंदासीं जायका की मशहूर कुल्फ़ी और उन खां पोइ सीधो ओरन छू थींदासीं घर की तरफ। फैज़ान भी मूंसां गॾु कुल्फ़ी के एंजॉय कर रहो है। तो जायका की कुल्फ़ी तमाम बेहतरीन है। असां भी खाई कर सीधो वेंदासीं घर। जेकॾहिं वीडियो पसंद आई हुजे वीडियो के लाइक और चैनल के सब्सक्राइब जरूर कंदा ऐं इजाज़त ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। खुदा हाफ़िज़।